दोस्तों हाणे इन महफ़िल जो छहों कलाम ॿुधंदासीं। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे। दोस्तों इन कलाम खे तव्हां नोहो या कसीदो चई सघो था, जेको इमाम जी शान में आहे। दोस्तों इन कलाम जा बोल आहिनि, अली अली तूं करे पुकार, तुंहिंजा बेड़ा थींदा पार। दोस्तों इन कलाम जो शाइर आहे कादन नुहाणी। तमामु ख़ूबसूरत कसीदा नोई कई अथसि। तव्हां ॿुधंदो त तव्हांखे दिली सुकून मिलंदो। दोस्तों इन कलाम जी फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां। वॾेरो दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण नवाबाद तालुको ॼाम नवाज़ अली ज़िलो सांगड़। अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां। दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां। दोस्तों वॾेरो नूर मोहम्मद वसाण, वॾेरो दिलावर वसाण, अब्दुल वहीद हाजाणो इहे उस्ताद जलाल चांडे जा सचा ऐं पक्का आशिक़ आहिनि ऐं उस्ताद जलाल चांडे जा माना परिस्तार आहिनि, वॾे वक़्त खां परिस्तार आहिनि दोस्तों। ऐं उस्ताद जलाल चांडे सां मोहबत कनि था, उन जूं महफ़िलूं हथ करे वेठा आहिनि, पाण वटि हथीको करे सजाए वेठा आहिनि दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो, कमेंट्स कजो, दोस्तनि खे शेयर कजो ऐं ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेशकेश कामरान जानी सिंधी। पेशकेश कामरान जानी सिंधी। चलो
पेशकेश कामरान जानी सिंधी।